Welcome to Time News Studios. You are watching 1 PM Bulletin. कराची जे क़ौमी असेंबली जे तक NA 237 मलीर ऐं NA 239 कोरंगी ते नंढी चूंड लाइ पोलिंग जारी। ॿिन्ही तकनि ते PTI उम्मीदवार इमरान ख़ान पाण चूंड विढ़ी रहियो आहे। NA 237 ते पीपल्स पार्टी जो उम्मीदवार अब्दुल हकीम बलोच ऐं ॿिया उम्मीदवार मैदान में लथल। NA 239 ते MQM पाकिस्तान जे नैयर रज़ा समेत 20 उम्मीदवार मैदान में लथल। कराची में 513 पोलिंग स्टेशन से सिक्योरिटी लाइ 7,595 एहलकार मुक़रर। पुलिस एहलकारनि सां गॾु रेंजर्स ऐं स्पेशल ब्रांच जा एहलकार बि मुक़रर। कराची जे क़ौमी तक NA 237 मलीर ऐं NA 239 कोरंगी ते नंढी चूंड लाइ पोलिंग जारी। ॿिन्ही तकनि ते PTI उम्मीदवार इमरान ख़ान पाण चूंड विढ़ी रहियो आहे। NA 237 ते पीपल्स पार्टी जो उम्मीदवार अब्दुल हकीम बलोच ऐं ॿिया उम्मीदवार मैदान में लथल। NA 239 ते MQM पाकिस्तान जे नैयर रज़ा समेत 20 उम्मीदवार मैदान में लथल। कराची में 513 पोलिंग स्टेशन ते सिक्योरिटी लाइ 7,595 एहलकार मुक़रर। पुलिस एहलकारनि सां गॾु रेंजर्स ऐं स्पेशल ब्रांच जा एहलकार बि मुक़रर। क़ौमी असेंबली जे 8 ऐं पंजाब असेंबली जे 3 तकनि ते नंढी चूंड लाइ पोलिंग जो अमल बि जारी। पेशावर जे क़ौमी तक NA 31 ते नंढी चूंड लाइ पोलिंग दौरान बैलेट पेपर्स जूं तस्वीरूं वायरल। सूबाई इलेक्शन कमीशन मामले जो नोटिस वरितो। सूबाई इलेक्शन कमिश्नर जो चवणु आहे त बैलेट पेपर्स जूं तस्वीरूं सोशल मीडिया ते शेयर करणु ज़ाब्तनि जी भञकड़ी आहे। मामले जी जांच कराइण बाद कार्रवाई कई वेंदी। पेशावर जे क़ौमी तक ते इमरान ख़ान जो ANP जे हाजी ग़ुलाम हैदर बिलोर सां मुक़ाबिलो। 4 सद्दा जी सीट ते इमरान ख़ान जे मुक़ाबले में ANP जो एमल वली ख़ान मैदान में लथल। मर्दान जे क़ौमी तक ते JUI जे मौलाना मोहम्मद कासिम जो इमरान ख़ान सां दंगल। फैसलाबाद में नून लीग जो आबिद शेर अली इमरान ख़ान ख़िलाफ़ मैदान में लथल। NA 118 ननकाना साहिब ते नून लीग जी डॉक्टर शिज़रा मनसब जो इमरान ख़ान सां मुक़ाबिलो। कराची जे NA 237 मलीर ते PP उम्मीदवार अब्दुल हकीम बलोच ऐं ॿियनि जो इमरान ख़ान सां मुक़ाबिलो। कराची जे ॿिए तक NA 239 ते कोरंगी ते MQM जो नैयर रज़ा अब्बास ऐं ॿिया इमरान ख़ान ख़िलाफ़ मैदान में लथल। कराची जे ॿिन्ही क़ौमी तकनि ते नंढी चूंड वारो अमल पुरअमन नमूने जारी आहे। अवाम बिना ख़ौफ़ जे पंहिंजे वोट जो हक़ इस्तेमालु करे। सूबाई इलेक्शन कमिश्नर चीफ सेक्रेटरी ऐं IG सिंध जी गॾियल प्रेस कॉन्फ्रेंस। इलेक्शन कमिश्नर एजाज़ अनवर चौहान जो चवणु आहे त पोलिंग स्टेशन्स ते का बि बदनज़मी बर्दाश्त न कई वेंदी। वज़ीरनि समेत सरकारी उहिदो रखंदड़ कंहिं बि शख़्स खे पोलिंग स्टेशन अंदरि वञण जी इजाज़त न हूंदी। IG सिंध ग़ुलाम नबी मेमण जो चवणु आहे त ॿोॾि मुतासिर इलाइक़नि में मुक़ररनि बावजूदि नंढी चूंड लाइ भरपूर सिक्योरिटी फ़राहम कई आहे। ॿोॾि न हुजे हा त समूरे सूबे मां नफ़री घुरायूं हा। चीफ सेक्रेटरी सोहेल राजपूत चयो त पुरअमन माहौल में पोलिंग थी रही आहे। शफ़ाफ़ चूंडुनि लाइ समूरा वसीला क़त बांधा विया आहिनि। एटमी असासनि जे तहफ़ुज़ लाइ पाकिस्तान जे अज़्म बाबति पुरएतमाद आहियूं। सदर जो बाइडन सम्झे थो त महफ़ूज़ ऐं ख़ुशहाल पाकिस्तान अमरीका जे मफ़ादनि लाइ इंतिहाई अहम आहे। अमरीकी परॾेही खाते जे तर्जुमान जो बयान। अमरीकी तर्जुमान जो चवणु आहे त पाकिस्तान सां डिघे अरसे खां जारी सहकार खे क़दर जी निगाह सां ॾिसूं था। अमरीका एटमी असासनि जे तहफ़ुज़ लाइ पाकिस्तान जे अज़्म ते पुरएतमाद आहे। वाइट हाउस जे तर्जुमान बि वज़ाहती बयान में चयो आहे त सदर जो बाइडन पाकिस्तान जे एटमी असासनि बाबति का बि नई ॻाल्हि न कई आहे। अमरीकी सदर महफ़ूज़ ऐं ख़ुशहाल पाकिस्तान चाहे थो जेको अमरीका जे मफ़ाद पे आहे। गुज़िरियल ॾींहुं अमरीकी सदर जो बाइडन तकरारी तबसरो कंदे चयो हो त पाकिस्तान शायदि दुनिया जे ख़तरनाक तरीन मुल्कनि मां हिकु आहे जंहिं वटि मौजूदु एटमी हथियार ग़ैर मुनज़्ज़म आहिनि। पाकिस्तान अमरीकी सदर जे बयान खे रद्द करे छॾियो हो। अमरीकी सफ़ीर खे तलब करे ख़दशनि खां आगाह बि कयो वियो।
वफ़ाक़ी हुकूमत पारां पेट्रोलियम शयुनि जा अघ बरक़रार रखण जो फ़ैसिलो। नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर इसाक डार जो चवणु आहे त ईंदड़ 15 ॾींहनि में पेट्रोलियम शयुनि जे अघनि में लाथ या वाध न पई कई वञे। ओगरा पारां उमाणल समरी बाबति वज़ीर आज़म सां मुशावरत बाद 31 अक्टूबर ताईं पेट्रोलियम शयुनि जे अघनि में तब्दीली न करण जो फ़ैसिलो कयो आहे।